नवाबशाह में कबीलाई दहशतगर्दी छंजड़न जो हयातू कसे बरतियों हथियारबंदन केस से बुधनी ते अदालत वींदड़ ॻोठ यार मोहम्मद भंगवार पासी भंगवार बिरादरी जे माण्हुनि ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबब छंजड़ा मारिजी पिया। मक़तूलनि में शहबाज अली, यार मोहम्मद, हवालदार अली, रजब अली, फरमान ऐं कुर्बान अली शामिल। एसएसपी नवाबशाह शबीर सेठा जो चमड़ा आहे त भंगवार बिरादरी जी बिंदरनि में पुराणी दुश्मनी तां वाक़ियो पेश आयो। अॻु में बि हिक धुर जा 4 माण्हू क़तल थी चुका आहिनि। इन केस में 4 जवाबदार जेल में आहिनि। वाक़े बाद मक़तूलनि जा लाश पीपल्स मेडिकल अस्पताल मुंतकिल कया विया। लाड़काने जी सिविल अस्पताल में पुरानी दुश्मनी तां हथियारबंदन जी फायरिंग में साल मुड़स क़तल, हिक ज़ख़्मी। हथियारबंदन हडन पारे पॉट में दाख़िल थी फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबब पहिरां पासे मोहम्मद यूसुफ मुगेरी ऐं सिंध साल रिहाना ख़ातून मारिजी पिया। अस्पताल दाख़िल मरीज़ से माइटाणी साजदा शेख ज़ख़्मी थी पई। पुलिस जो चमड़ा आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां चुनाव अगस्त आज़ादी जो ॾियारो हक़ जी जंग जे नाले सां मनसूब करे भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शहजीला मेमन जी सदारत हेठि इजलास। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सईद गनी, सिलफा शाह, मोहम्मद बख्श महर ऐं मेयर कराची शरीक। इजलास में हक़ जी जंग ऐं आज़ादी ॾियारे जी तक़रीबनि जो जाइज़ो वरितो वियो। शहजीला मेमन जो चमड़ा आहे त जश्न आज़ादी जूं तक़रीबूं 1 अगस्त खां शुरू थींदियूं ऐं सॼो महीनो जारी रहंदियूं। ऑपरेशन बुनियाद महसूस खे बि तक़रीबनि जो हिसो बणाए वेंदो। हर ज़िले में मुख ऐं शानदार तक़रीब थींदी। सिंधु दरिया में पाणी वेकरनि में वाधि जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो। गुड्डू बैराज वटि बिचोले ऐं सखर बैराज वटि हेठाहीं दर्जे जी बोर्ड बरक़रार। कोटड़ी बैराज वटि पाणी जा वेकरा नॉर्मल करार। आबाशी खाते पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि गुड्डू बैराज वटि पाणी जो मथां वेकरो 3,92,84 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 3,53,42 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। सखर बैराज वटि मथां वेकरो 3,10,360 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 2,56,803 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वेकरो 1,09,042 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 67,727 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। अमेरिकी परॾेही तर्जुमान टैमी ब्रूस भारत तरफ़ां सिंध तास मुआहिदे जी मौती बारे सवाल जो जवाब ॾियण खां लवाई पई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सिंध तास मुआहिदे बाबति सवाल जे जवाब में टैमी ब्रूस चयो त वटसन मख़सूस मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ कुझु न आहे। इन सवाल ते अव्हां खे तफ़सीली जवाब ॾिनो वेंदो। हू इसराइल ऐं शाम विच में छिकताण ख़तमु करण लाइ किरदारु अदा करे रहिया आहिनि। गज़ा जे मामले ते ॻाल्हियूं जारी आहिनि। जथबंदी जे शर्तनि ते अमल लाइ अमल तइ कयो पियो वञे। गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो इजलास पाकिस्तान जो गज़ा में ख़ुराक ऐं दवाउनि जी फ़राहमी यकीनी बणाइण ते ज़ोर। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो चमड़ा आहे त गज़ा मुकमल तबाही जे कंधीअ ते आहे। गज़ा में बुख खे जंगी हथियार जे तौर ते इस्तेमालु कयो पियो वञे ऐं इमदाद हासिल करणु ख़तरनाक मिशन बणिजी चुको आहे। विचोभर में मुनसिफ़ाणी ऐं चटादार मंझि घुर्ज आहे। 1967 खां अॻु जी सरहदनि ते क़ाइमु अल-क़ुद्दूस अल-शरीफ़ खे राजधानी बणाइण वारी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार फ़लस्तीनी रियासत क़ाइमु कई वञे। गज़ा में इसराइली हमलनि में वधीक 74 फ़लस्तीनी शहीद। ख़ान यूनिस में अमेरिकी इमदाद मर्कज़ खे निशानो बणाए पियो। हमले में इमदाद हासिल करण लाइ मौजूद 31 फ़लस्तीनी शहीद थी पिया। गज़ा जी सिहत वारी वज़ारत जो चमड़ा आहे त तकरारी अमेरिकी ऐं इसराइली इमदाद मर्कज़ ॿाहिरां मौजूद हथियारबंदनि फ़लस्तीनी ते मुर्चनि जो फारू कयो ऐं शेल फायर कया।
इस्लामाबाद रावलपिंडी में तूफ़ानी बरसात 200 मिलीमीटर बरसात का पोइ नाला लई में पानी की सतह वधी कटारी पारे हंध 16 फुट ऐं कवाल मंडी पुल ते 15 फुट थी वई। ख़तरे जा सायरन वॼाए पिया। हेठाहीं पारनि इलाइक़नि ऐं रोडनि ऐं गिटनि में पानी पीची वियो। रेस्क्यू फासा सिविल डिफेंस समेत समूरा इदारा हाई अलर्ट। एमरजेंसी की सूरत में फौज तलब करण जो फ़ैसिलो। झेलम में रात का वसंदड़ बरसात सबब नदी नालन में ॿोॾ। ज़िले इंतज़ामिया सैराब में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ फौज का मदद तलब करे वरिती।